मुझे जाओ आई मुखे बेवकूफ तो बनाई हां तुम तुझी मां नदीरा के हाथ में बजाए हुआ अरे अल्लाह जो खौफ कर मां नदीरा के छो बजाईंदा मां दवाऊं वठण वियसि मोटी आयमि नदीरा कोन हुई सॼो ॻोठ ॻोल्हियो त मां न पेर न खुर कोन मिली छो मिलंदी कोन मिलंदी या तो वो दफन थी वही हुंदी या दरिया में लुड़ी वही हुंदी सदक तुझे इल्म आया कुल ता सदक अरे जेको तुझे मथा खर्च कयम न इन्हीं का तो भलो घोड़ो धारिया जैते घट में घट चरी तुक मां इन में अकुल जी केड़ी गाल है ता पाए त फरासे के चयो नजरा के मारण दिला तुझो पी तो बडो सियानो का हुयो तोखे अकुल न सिखाए असां बेअकुल ही सही तू छा तो चाही कुछ बुधाए तो सही जेकने मां नदीरा के मारिया तो उनजो लाश गुम छो के उनजो लाश शेर जे गाटे में विझा ना शुक्र आहे अञा नज़ीरा जिंदा है छो जो ने अतई बाबा वटा नदीरा मुवटा हां मां चवा तो नदीरा मुवटा है नाए मुवट नदीरा अरे नदीरा मुवट नाए मुवट नदीरा मां चयो मुवट नदीरा नाए चित्तो छो थियो हां छो थियो चित्तो तोखे जने मां चयो ना नज़ीरा मुवट ना है हाणे मुखे खबर पई नज़ीरा तो वटा तू मिनट में बुधाएंगे मिनट में किए न बुधाए बुधाए नज़ीरा किथे आ आप जालिम हुई ना कोई तू मुखे सुन तपोई नज़ीरा काॾे वई मां समझी वियमि नज़ीरा डप खां भॼी वई आहे माइटनि ॾांहुं कीअं भॼंदी तोसां तूफान के सिच में माइटनि मां केले वठी ईंदो छा नेरन भी कई चाय भी पीतई हाणे वञ सोचंदे पंहिंजे घर ज़ेबू छोड़ी थी घड़ी खन वेठी आ त तोखे छा थी कया मां शेर जे इंतजार में वेठी आ उहो अचे मां उन सां मिली पोइ पंहिंजे घर वेंदसि शेर में अहिड़ो कम अथई छा जेको तूं असांखे नथी ॿुधाए सघी भाॼाई मांखे ख़बर है मासी साबा शेर जे बहाने आई आ बाबे जी ज़ियारत करण साबी नेराने अड़े हे सालू साबा जे सिर मथो सदको वञी अरे पिणे बि को आहे छा पातल पीर हां जंहिंजे मथो पड़ पियल मां आई आ उन जी ज़ियारत करण मुंहिंजी पुॼाईंदो त पोइ सुबुह सुबुह सां धरणो हाणी छो वेठी आहीं ज़ेबी तोखे ॿुधायमि त सही न त मूंखे शेर में कमु आहे मां उन सां मिली करे पोइ वेंदसि शेर त अलाए केॾी महिल मोटे अलाए मोटे बि अलाए न मासी जेकॾहिं तकड़ो कमु थी त मूंखे ॿुधाए मां बि शेर जो भाउ ई आहियां साबा जे सिर मथो सदको वञी सालू तू शेर जो भाउ ज़रूर ही पर शेर त नाही न पुट अबा शेर मां तुंहिंजो ई पई इंतजार कयां पूरा 2 कलाक थी विया आहिनि हिते वेठे पर हीअ तो वारी माई मूंखे वेहण ई नथी ॾे घड़ी खन खैर त आहे न मासी साहब हा हा शेर खैर आ गजी हल मूंसां मुंहिंजे घर तुंहिंजे घर में कहिड़ो जैतून जो बाग हाली खाऊं तूं त माठ करे वे तोखे केर वठण आयो आहे मां शेर खे वठण आई आहियां खपड़ जा पेरूं खाइण वारा शेर हिकिड़ो मिंट तरस मां तोखे कुझु ॿुधाइण वारी हां ऐसे जो साहब मां तव्हांखे चयो जो हिकु बि मामलो त केस तव्हांजे मथां दाख़िल थींदो नवाब छेड़ो ई न थींदो त माण्हू छो मरंदा छेड़ो कीअं न थींदो तव्हां ई त ॿुधायो त सोबत वारा वॾो हमलो कंदा मूंखे ख़बर आहे त सोबत फ़कीर वारनि हिकु वॾे हमले जी तयारी कई आहे पोइ बि चओ था त छेड़ो न थींदो बिल्कुलु नवाब खान तुंहिंजे ॻोठ ते हमलो न थींदो हिकु गोली बि न हलंदी बहरहाल एसएचओ साहब तव्हां चओ था त ॾिसूं था नवाब खान मां इजाज़त थो वठां सुबुह जो इंशाअल्लाह तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि तव्हां भली वञो एसएचओ साहब पर मुक़ाबले जे लाइ मां बि तयारी करे थो छॾियां हेॾो सारो राज आहे बिल्कुलु तव्हां वटि पंहिंजो राज आहे पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो 3 ॾींहंनि ऐं 3 रातियुनि ताईं तव्हां पंहिंजे हारियुनि खे ज़मीन ते न छॾिजो हारी बननि ते ज़रूर वेंदा एसएचओ साहब इहा ज़िम्मेदारी कानून जी आहे बिल्कुलु कानून जी त ज़िम्मेवारी आहे पर कानून सां ताउन करण त तव्हांजी ज़िम्मेवारी आहे बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हां उसूल वारी कई आहे पर मजबूरी आहे हारी ज़मीन ते ज़रूर वेंदा
पर हाँ एसएचओ साहब, कोशिश इहा कबी त हथे खाली न वञा। ॾिसो नवाब खान, पंहिंजी ज़िमेवारीअ ते त भली हारियुनि खे वञणु ॾिजो, पर मुंहिंजी का बि ज़िमेवारी न आहे। मूं वटि जेतिरी नफ़री आहे न, मूं उन्हनि जी मुख़्तलिफ़ हंधनि ते ड्यूटी लॻाए छॾी आहे। खैर आहे सूबेदार साहब, खैर आहे। हारियुनि जी हिफ़ाज़त जो इंतज़ाम बि मां पाण ई कंदुसि। ठीकु आहे नवाब खान, हाणे मां इजाज़त वठंदुसि। रामाल रस्ते में आ, वो बचे थो। तू राणागढ़ जी हारन जे हिफाजत जो इंतजाम कयो। हाज़िर हाजी बाबा। बाबा साईं नंढियुनि ग़लतियुनि जी एॾी वॾी सज़ा त न ॾियो। राणा मुराद, तव्हांजे ग़लतियुनि जी मूंखे सज़ा नंढी मिली आहे। हाजी बाबा, जेको तव्हांजे दिलि ते दाग आहे न, हिकु ॾींहुं असां पंहिंजे रत सां ज़रूरु धोईंदासीं। तव्हां परवाह न कयो। रानी, भला रोअण सां पत्थर बि पिघलजी सघे थो। न रोंदी कर, न पंहिंजे जीअ खे झोरी निकर, नई वरी खेर वारी निकर। बाबा रहमान खे रोकण लाइ केतिरा वस कया, पर हुनखे मूंखां वधीक नवाब खान आहे न। रानी पुठा छुटी है सोची, खुदा को रहमान जल्दी अची वई। जरूर ईंदो बाबा, इहो नवाब खान आहे न, तू ॾिस जा वेठो। मरण वक़्तु रहमान ऐं असां हिक ॿिए जो मुंहुं ई न ॾिसी सघंदासीं। दर्दन दे आजारी साईं, दर्दन दे आजारी साईं, घर का मोटर वारी साईं। दर्दन दे आजारी साईं। कुछ भी नहीं बाबा, कुछ भी नहीं। बाबा बाबा तो रहमान की कुछ न बुधाए जाएगा। मुझे मरण खां पोइ मुझे हालत न थी सघंदो। सुबह सताए शाम जलाए, ॾींहों दुखाए रात नचाए, हर दम लाचारी साईं, हर दम लाचारी साईं। दर्दन आजारी सारे गारे गा बदा 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 गारे साथियों रानी की रहमान की प्यार करते हो। रहमान के चले रानी के सब पहुंचा देती मेरे सर के द्वारा था। साबा अज करामत सां बचवा, न त यो ॾिनो डंडन सां खत्म करे छॾिया। वाह, अगई तू ही हडन जी मुठे धक्को लगाई त पूरो थी वजी। मुआ मेहराब छो जी फिटी थई। हां बख्शू तो वियो मरी, बाकी बचवा ॾिनो तू वती तो अकेलो घिटन में घुमंदो, वती तो मौत के सॾा कंदो। उसूल जी ॻाल्हि तो कया, मुंहिंजी कंहिंसां बि दुश्मनी कान्हे। मां अॼु ताईं पंहिंजे पुटनि जे पारां कंहिंसां विड़ियो आहियां। हाणे तू हेॾो होॾो जूं ॻाल्हियूं घुमाए न कर। तू हाणे मुंहिंजे भाड़े जा पैसा ॾे ऐं मौत खे टार। घबराए न साबा, ॾींहं ॿिनि में कंचू करे वठंदासीं, कंचू। बस 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 बस। अरे हाणे लात मां हलाया, मुछ के वट ॾेई ठयो घर अची वियो आहे। तेल वथल कोने, बोतल खड़ी आ, वञी पेट्रोल वठी आ। पेट्रोल गाड़ीअ में विझूं त गाड़ी स्टार्ट थिए त मां तोखे सेखारियां। साबा जे सिर मथो सदको ने छोरा, ये वरी जनहर के जो काहे आया हो। अमा 20 रुपयनि वारी लॉटरी मां निकती आ, अजो ले थी वई ले। अमा हिन में रुगो पेट्रोल भरायूं, तोखे बि चक्कर खरायूं था। मुछ के वट ॾेई। मां बा है जने मुई जनहर के मुजो त मथो फेरंदो आ। अमा तू मोटरसाइकिल के बाहर ॾींदी है? न न, हाणे बाहर त असां नाने मेहराब के ॾींदासीं। राजधानी लिकी लिकी अची तोसां कचारियूं तो करे। हा यार मनु,
हिक सूरई भलो तू मुखे पैसा ले मां पेट्रोल वठी जा नाने मेरा बजे मता हारे न्यूज़ ता तीली साबा ही ॾिस तुंहिंजा पुट मूंखे बाहि ॾेई था साड़नि। भलो था कनी भलो ए पंहिंजे मासातन सां ॿधल आहिनि के न के तरीक़े सां उहे बि तोखे मारींदा ए बि मुआ तोखे मारनि था। छो मूंखे मासातन जे करे मारींदा? 3 ॾींहंनि में लख रुपयो किस्त करे ॾींदो मान। न मेरा बे बस हाणे घणा वादा की हाणे मरी जान छड़ा भजी त जान छॾायां पर पोइ बि मूंखे इन्हनि खे पैसा त ॾियणा पवंदा। छा तो सोची नाना मेरा बे हिक वादो कर हिक अरे कसम सां हिक ॾींहंनि में पूरो लख रुपयो खणी अची तव्हांजी तिरीअ ते रखंदुसि। ईअं कजे नाना मेरा बे ईअं कजे देख मूं बोतल खणी आ तेल वठी आ मोटरसाइकिल में विझूं नाने मेरा लगे थी कोड़ी जो घर ताईं। छा मुंहिंजो फैसलो गलत आहे? न नज़ीरा त हिक ॾींहुं बि मन मां मेर कढी मूंखे मुड़ुस क़बूल न आहे कयो। थी सघे थो त हाणे बि धोखो कंदी हुजे। हेलो ओ सालू छा तो सोची? कुछ न बाजे बस मुंहिंजो सॼो ख़्याल राणीअ ॾे आहे। अलाए छा थींदो हुन वेचारीअ जो। अदा राणी ॾांहुं अलाह ख़ैर कंदो तूं पंहिंजी नज़ीरा जे लाइ सोच। छा सोचां नज़ीरा लाइ छा सोचां पंहिंजे लाइ? सालू तू मुंहिंजे लाइ नथो सोची त पंहिंजी औलाद जे लाइ सोच। इहो सोच त तुंहिंजी मुंहिंजी नफ़रत जी बाह में हिन मासूम जो छा थींदो। अदा सालू नज़ीरा सही थी चवे अलाह अलाए कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे। बाजे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां नज़ीरा ते हाणे मुंहिंजो एतबार रहियो ई कोन्हे। नज़ीरा जी ज़ामिन मां आहियां नज़ीरा केॾांहुं बि कोन वेंदी। मां रुगो पंहिंजे ॿार खे ज़िलतुनि में ॾिसणु नथी चाहियां। मां इन जे लाइ तोरे हली आई आहियां तू भले मूंखे कॾहिं बि इज़त न ॾिजां पर पंहिंजे ॿार खे इज़त ॾिजांइ। अदा सालू ॾिस हिन वक़्तु तूं कहिड़नि हालनि में आहीं घटि में घटि दुख सुख में ज़ाल ई त कम ईंदी आहे न। बाजे जेकॾहिं तूं चाहीं थी त नज़ीरा भली रहे घर में बाक़ी जेकॾहिं तिर जेतिरो फ़र्क़ु ॾिठोमांसि न पोइ मूंखे मयार न ॾिजांइ। नज़ीरा सां गॾु पंहिंजी औलाद खे बि न तन संभारे विझां। मूंखे मंज़ूर आहे मां तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर हिकु पेर बि ॿाहिरि न कढंदमि। जेकॾहिं वाइदे खिलाफ़ी कयां न त तोखे मुंहिंजो खून माफ़ आहे। कुझु अल्लाह खे बि यादि कयो हाणे वेही पाण में कचहरी कयो त मां घर जो कमु लाइ वठां। डॉक्टर साहब कुछ तो खबर पए आखिर आहे छा? ला बाबा कुछ तो चई सके जेसते रिपोर्ट न ईंदो तेसते का खबर नथी पए। रिपोर्ट मिले कोई खबर पवंदी त असुल मामलो आहे छा। डॉक्टर साहब का खतरे जी गाल त काने न? ॿुधायम न त फिलहाल कुछ भी नथो चई सके। डॉक्टर साहब रानी के होश त अची वेंदो न? हा बाबा रानी के होश इंशाल्लाह अची वेंदो। शेर पुट देखो रानी थी जी। जजा रमज़ान रानी बिल्कुल ठीक है। डॉक्टर बुधायो त रानी के थोड़ी देर में होश अची वेंदो। तू भली पोए वनी रानी सां मिल जाए। डॉक्टर छा तो चए भला रानी का एडी शे खादी त नाहे न? चाचा रमज़ान तू अजाए वेठो आराम करी। डॉक्टर बुधायो त रिपोर्टूं अचन पोइ सब खबर पइजी वेंदी। शेर पुट रानी मुझी जिंदगी थी न दुनिया में सिर्फ रानी जी खातिर जींदो है। इनके बचाना है शेर मुझे मरण ताईं रानी के जिंदा रहना। हाँ पुट इस जी जरूरत पए तो घर में भी सब प्यार है पर हाँ मुझे रानी बचन घुर्जे। अल्लाह खैर कंदो चाचा।
कागज़ असां खां विसरी विया न मुछ खे वट ॾेई आई तकड़ा साहब अमर जो कफन वठण आया आहियूं। हाँ साहब असां पंहिंजी अमर जो कफन वठण था वञूं। मूंखे कहिड़ी ख़बर तव्हांजी मां मरी आहे? हाँ शनाख्ती कार्ड ॾेखारियो। हाँ पर साहब शनाख्ती कार्ड जेतिरी त असांजी उमिरि ई कोन्हे। शनाख्ती कार्ड जी उमिरि न आहे। छा कंदा ओड़े? चोरी कंदा आहियो? साहब असांजा बूथ चोरनि जहिड़ा आहिनि। बाक़ी चोरनि जा प्लास्टिक जा बूथ हूंदा आहिनि जा। हलो थाणे ते। साहब असां भला कहिड़ो ॾोह कयो आहे? ये चोरी जी मोटरसाइकिल आहे। तव्हां ॿियूं मोटरसाइकिलूं हूंदियूं। साहब असां यतीम ॿार अबो त हो ई कोन्हे। बाक़ी हिकिड़ी अमाई साहब लागे प्यारी थी वई। रुगो कूड़ मां मरी वई आहे हाणे? हाँ साहब तू भली हली ॻोठ ॾिस सभु ॻोठ वारा खपनि जे इंतज़ार में हूंदा। साहब असांखे छॾियो न त अम्मा जो लाश धप करे वेंदो धप। पक तव्हांजी मां मरी वई आहे? हाँ साहब असां खां अलाह जी आख़िरी सहारो बि कसे वठंदो अम्मा। हाँ साहब ये पैसा न मूंखे ॾे। 1 2 3 4 5 6 अरे 17 में कफन ईंदो आहे। हे वठो 2000 हे 2000 कफन ईंदो आहे। साहब मां सां गॾु पी बि मरी वियो अथई छा जो 5000 रुपया खयां अथई? हलो हलो निकिरो निकिरो वठी ना थाणे ते। मनु मुछ के वट ॾेई स्टार्ट कर मोटरसाइकिल। हाँ ये हाल आवाज छा ऐसे छो था के छापो आयो आ छा तो चई हमरा असलो भी कब्जे में करे वरतो थई। ठीक आ छा थियो सगर असलो हमरा व्याजा छा? हाँ निसार कम तो खराब थी वियो वडो नुकसान थियो आ। चाचा सोबत ये सोलो वठ कोन दींदुस। तू हल तली जांच भी करायूं है के महफूज हंद ते टरी हलूं। वो कयूं था लाल खान वारन सां राब्तो पाणे चाचे सोबत के भी संभालींदा ऐं असां जी भी सार लहंदा। फकीर साईं कम या तो खे खबर कान पवंदी आई। ए 5000 ताजा इन कर रोकिया थम गाड़ी या कागज ॾेई पंहिंजा पैसा खणी हाज़ुर उस्ताद हाज़ुर कागज तो के सुभाणे ॾेई वेंदुसि। ऐं ॻोठा ॿिया पैसा बि खणी ईंदासीं। असांखे हाणे मोटर कार वठणी आहे 0 मीटर। हाँ उस्ताद सुभाणे असां सां गॾु शोरूम ते गॾु हलजांइ ऐं ॾिसी वासीं असांखे मोटर कार वठी ॾिजांइ। बाक़ी जेके 5000 आहिनि उहा तुंहिंजी ख़र्ची थी। केड़ी माल ईंदो? तू जे दुकान खुलण खराब में तुझे दुकान ते मौजूद हूंदासीं असां। हाँ हाँ ही चाबी वठ पंहिंजी मोटरसाइकिल चेक कर ठीक आ। असां सुभाणे ईंदासीं। नु अच मुछ के वठ ॾेई हल। मनु मुछ के वठ ॾेई मोटरसाइकिल खपाई सी ऐं जाबर खान ला केड़ो कूड़ ॻाल्हाईंदासीं? छो वो सब जवाब सोचे छॾिया आहिनि। पोइ हल त हलूं महल सां घर। अरे न चरिया अॼु शहर में रहबो होटल ते खूब खाबो अमाला बि भुगल कुकड़ वठी हलंदासीं भुगल। पोइ हल त हलूं सवेर हली का होटल तारियूं मंझंदि जी मानी खाऊं। अरे तेरे हाणे हल ये 40,000 दिल मन ते ना खाऊं। नवाब खान तव्हांखे त ख़बर आहे त मां हिकु उसूल परस्त ऑफिसर आहियां ऐं इलाइक़े में अमुन कराइण सभ खां पहिरीं मुंहिंजी तरजीह आहे।
खुशखबरी ॿुधाए सूबेदार साहब, कहिड़ो कारनामो सरंजाम ॾिनो अथई? नवाब खान, आउं वाइदे जो पको आहियां। जेको वाइदो कयो हुअमि न, उहो पूरो कयो अथमि। बस थोरो कमु रहिजी वियो आहे, पर मजमूई तौर वॾो ख़तरो टरी वियो आहे। वॾो ख़तरो? हा, वॾो ख़तरो। तव्हां उहो बारूद ॾिसी हैरान थी वेंदव, जेको मूं पकड़े पंहिंजे कब्ज़े में कयो आहे। तव्हांजे ॻोठ जहिड़ा 10 ॻोठ तबाह थी सघनि पिया। गिरफ़्तार केरु थियो आहे? ईअं सम्झो त इन्हनि हथियारनि खे इस्तेमाल करण वारनि हर हथनि खे हथकड़ी लॻी चुकी आहे। जेसी ताईं इहो सोबत लाल खान ऐं जाबिर वारा मरनि नथा न, तेसि ताईं अहिड़ो असलो त अलाए कंहिं वटि बची सघे थो। जाबिर त इन सॼे मामले खां लातालुक आहे। बाक़ी सोबत फ़कीर, शाहू ऐं लालू इन्हनि लाइ ॼार विछायो आहे। केॾी महिल बि उन में फांसी पवंदा। चइबो त सूबेदार साहब अञा कम कच्चो आहे, पक्को न आहे। नवाब खान जिन खे गिरफ़्तार कयो अथमि न, उहे बि सोबत फ़कीर ऐं लाल खान सां गॾु मरंदा। छो त इन्हनि माण्हुनि जे मरण खां सवाइ हिते अमुन क़ाइमु न थींदो। सूबेदार साहब, सोबत जो कफन त मूं वठी रखियो आहे। तव्हां रुगो शाहू ऐं लाल खान जे मरण जी पक ॾियो त उन्हनि जो कफन बि वठी रखां। नवाब खान, सोबत फ़कीर, लाल खान ऐं शाहू जा लाश त मूंखे ज़ाहिर ई न आहिनि करणा। राणी, वो धीअ राणी, अदा रमज़ान। काॾे वई आहियां? अधो रमज़ान बि कोन्हे को, सामान बि ईअं घर में फिटी करे हलिया विया आहिनि। अल्लाह, एॾा हिते पैसा घर में फिटी करे विया आहिनि, ऐं राणी वीचारी जी एॾी त तबियत ख़राब थी वई न। अल्लाह साईं तूं रहम पियो कजांइ। मूं वारा छोरा बि अलाए काॾे विया आहिनि, मनू खमूं वारा। अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में अल्लाह साईं राज़ी न साहिबा। पैसा छा भला तूं ख़बर ॾेखारी वेंदी आहे? अलाह पियो ढके। अलाए वीचारनि जी कहिड़ी मजबूरी जो हीअ घर छॾे हलिया विया आहिनि। अचनि त पोइ मोटाए ॾींदी, पंहिंजी अमानत में ख़याल त नाहे थींदी। अलाए केॾी महिल मोटंदा।